इंशाअल्लाह ताला मां ज़ात पात का हटी करे इंसानियत जो नातो निभाईंदसि, चाहे वो छो न अक़लियत हुजे, चाहे वो छो न कहिड़ी ॿी ज़ात सां तालुक़ रखंदो हुजे। मेरिट जे बुनियाद ते हिनखे हलाईंदासीं ऐं उन में हितां ऑफिस जो माहौल आहे उहे बि इंशाअल्लाह असां सां ताउन कंदा ऐं इंशाअल्लाह असांखे उमेद बि आहे त इन शइ खे असां अॻिते वठी हलंदासीं सुठे नमूने सां, जीअं हर मोहताज मिसकीन बेवा उनखे उनजो हक़ सही नमूने सां मिली सघे। दफ़्तर माहौल आहे छा कंदा